नमस्ते फैमिली। जय झूलेलाल। अॼु मुंहिंजे घर में गर्मा गर्म आलू जा परोठा ठहिया आहिनि। वाह गज़ब। कलर ॾिसो केॾो ज़बरदस्त ऐं केॾा सुठा ठहिया आहिनि। उन सां गॾु आलू जो भरतो ॾही। वाह दिलि ख़ुशि थी वई। हा हा हा, खुशबू एॾी ज़बरदस्त थी अचे। वाह गज़ब। हा हा हा, ओहो हो, दिलि ख़ुशि थी वई। गज़ब। ॾही असांजे घर जी एॾी मस्तु हूंदी आहे न, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। वाह, ॾही विथ आलू परोठो, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। खाइण जो मज़ो ई अलॻि आहे। हिकु नंबर। अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ वणंदा हुजनि, प्लीज़ लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगले टकाटक वीडियो में। तेसिताईं टाटा बाय बाय, जय झूलेलाल।